फ्रेंड्स, अॼु असां तव्हांजे साम्हूं बोतलूं खणी आया आहियूं। हर घर में जेम्स जेली जूं बोतलूं ख़ाली हूंदियूं आहिनि। अॼु ईद जे मौक़े ते असां तव्हांखे इन्हनि बोतलुनि खे डेकोरेट करणु सेखारियूं था त तव्हां इनखे कीअं मुख़्तलिफ़ रंगनि सां कयो। ही तव्हांजे साम्हूं कलर आहे। असां इहो कलर तरे में विधोसीं। हाणे हीउ ॾिसो, मां हिनखे लोॾियां थी पई। सॼे में हिनखे मिक्स कबो, पाण ई हू हुन में वेंदो। पोइ वरी असां बाक़ी जेको बचे थो उनखे वापसि उन ई बोटल में कलर में विझंदासीं। ही जेके आहिनि कलर्स तव्हांखे जेको हार्डवेयर जी दुकान ते मिली वेंदा आराम सां। ग्लास कलर्स चढ़ाईंदा आहिनि ऐं हिनखे हाणे तव्हां उबतो करे कंहिं जॻह ते रखो। ईअं ई मुख़्तलिफ़ कलर्स में कयो। ॾिसो त मूं पहिरियों ब्लू कयो, हाणे ग्रीन थी कयां ऐं ईअं ई मुख़्तलिफ़ कलर्स में असां हिनखे बोटलुनि खे ठाहींदासीं। ऐं हीअ कलर थेरेपी बि हिननि जे ज़रिए ई थींदी आहे। हाणे हीअ ॾिसो, हीअ ख़ुश्क थी वियूं ऐं केॾी ख़ूबसूरत लॻी रहियूं आहिनि। हीअ येलो कलर जी आहे, पोयां तव्हांखे हीअ ग्रीन ऐं ब्लू बि नज़र अचे थी। तमामु ख़ूबसूरत लॻनि थियूं। हाणे असां हिकु कमु कंदासीं, हीअ बोतलूं इन में असां ॿिया बि कुझु करे सघूं था। इनखे थोरो डेकोरेट कंदासीं। उन जे लाइ असांखे हिकिड़ो सादो पेपर खपे, सादो कागज़, ऐं उहो असां हिनखे थोरी जॻह तरे जी छॾे ऐं हिनखे वेढ़े छॾींदासीं। हीअ ॾिसो, हिन तरीक़े सां। ऐं हिते तव्हां हिनखे वेढ़े छॾियो। बिल्कुलु तव्हां टेप लॻायोसि, गिलू लॻायोसि, पर अहिड़े तरीक़े जो वरी असां हुनखे खोले सघूं। ठीकु आहे, असां सभिनी बोतलुनि ते ईअं ई करे छॾींदासीं। मुख़्तलिफ़ कलर्स जूं ठाहे जेके आहिनि ऐं हिक ई साइज़ जी हिन ते जॻह छॾींदासीं, ताकी जॾहिं असां बोतलूं पाण में गॾु रखूं त उहो हिकु साइज़ जी हुजण जे करे ख़ूबसूरती अचे। हाणे हीअ असां वटि स्प्रे आहे, स्प्रे कलर आहे, जेको ग्लास कलर ई आहे। असां उहो हिन ते स्प्रे कंदासीं। ॾिसो, जहिड़े तरीक़े सां मां स्प्रे कयां थी, तव्हां बि उअं ई कजो। थोरो परे रखी ऐं हीअ स्प्रे कबो आहे। कागज़ असां इन जे करे ई लॻायो हुयोसीं त स्प्रे जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जंहिं जॻह ते असां करणु था चाहियूं उन ते ई थिए। हीअ ॾिसो, हाणे वरी ॿी बोटल ते थी कयां। पहिरियों हिकिड़ी ते कई आहे, हाणे ॿिए ते थी कयां। दोस्तो, असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे बि वॼाइजो त जीअं असांजूं ॿियूं ईंदड़ वीडियोज़ तव्हांजे साम्हूं अची सघनि ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसी उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघो। सो हिकु दफ़ो ॿीहर त असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं लाइक करणु न विसारिजो। हाणे हीअ ॾिसो, हीअ टेप लाहींदासीं त हीअ कागज़ बि ऑटोमेटिकली लही वेंदो ऐं हीअ ख़ुश्क थियण खां पोइ केॾी ख़ूबसूरत बोतल नज़र अची रही आहे। तमामु बोतलुनि खे ईअं ई तव्हां सेट करे छॾियो। हाणे तव्हांजे साम्हूं तयारु बोतलूं आहिनि। तव्हां चाहियो त हिन जो ढक खे बि स्प्रे करे सघो था, उहा तव्हां ते थो करे अचे। हीअ हाणे हिकु तार आहे। इन तार खे असां ॾिसो त हिन में केतिरा सेट कयूं। इनखे असां हिते सेट कंदासीं, लॻाईंदा वेंदासीं ऐं ॻंढ ॿधोसि। 2 वकर 3 वकर ॾियण खां पोइ ॻंढ ॿधोसि। जहिड़े तरीक़े सां मां हिनखे ॻंढ ॿधी रही आहियां। हीअ असां वटि जेको आहे बटण आहे। इन बटण खे विझंदासीं। तव्हां इन जी जाइ ते कोई मोती बि विझी सघो था, कोई बटण बि विझी सघो था, कुझु बि विझी सघो था। ऐं कहिड़े बि तरीक़े सां तव्हां हिनखे डेकोरेट करे सघो था। सभिनी खे ईअं ई कबो। हीअ ॾिसो, पोइ हिनखे ढक ॾेई छॾींदा। फ़िलहालु इजाज़त ॾियो।